वठी दीन मां कढण जेके आहिनि अॼुकल्ह ईअं थी वियो आहे। पर ख़ुदा जे वलियनि जो ढंग हिकिड़ो आहे, उन्हनि जो रंग हिकिड़ो आहे। उहे ख़ुदा जी मख़लूक खे अल्लाह सां मिलाईंदा आहिनि, न को टोड़ींदा, वो जोड़ींदा आहिनि, टोड़ींदा न। तॾहिं भेटाए फरमायो, फरमाए थो नाबूदियने अब्द खे आला कयो, मूरत में मख्फी थिया, सूरत पिण से ई कबीत के ही गाल पिणा जे गुछ जी। पर मैं तो हूँ पिण कोनी हुनरी यो न हुनहार, अल इंसानु सिर्री व अन सिर्रुहु, फरूड़ जो पचार कंदाव्या तमार आलिम आरिफ इहड़ी। अल्लाह जे वलियन जे वजूद में खुदा पंहिंजो नूर रखरायो आहे, पंहिंजो जोहर रखरायो। उन्हनि जो शान मखलूक खे सम्झ में कोन ईंदो। पर भिटाई फरमाए थो त इहो वखर अगरि तोखे हासिल करणो आहे त मिलंदो कहिड़े तरीक़े सां। फरमाए तूं सभई सुहागणियूं सभिनी गिचन हस पसण कण प्रिय जे, वॾा कयूं वस पर ढोल तनी जे गस, हेठायूं हलन जे। पर सभई सुहागणियूं सभिनी गिचन हार पसण कण प्रिय जे, वॾा कयूं सींगार पर ढोल तनी जे ठार, हेठायूं हलन जे। जिनजे दिल में आजिज़िया इंकिसारिया निवरता पंहिंजी पाण खे घटि भाईंदो, उनखे ख़ुदा इज़्ज़त ऐं बुलंदी जो मक़ाम अता फरमाईंदो। इश्तिहार छपराए, पंहिंजे नाले सां लक़ब लॻराए, स्टीकर लॻराए, जेकॾहिं को चवाए त मुंहिंजी इज़्ज़त बुलंद थींदी, मुंहिंजा अदा कुझु बि कोन थींदो, चाहे एडवर्टाइज़मेंट